आज सिंध जावेद आलम ओढो जैकोबाद पहुंची एमएनए मीर एजाज जखरानी सां संदसि वालिद जे लाॾाणे ते ताज़ियत कई। आज सिंध जावेद आलम ओढो जखरानी हाउस जैकोबाद पहुतो, जिते हुन मीर बाबल जखरानी जे लाॾाणे ते संदसि पुट पीपल्स पार्टी जे एमएनए मीर एजाज जखरानी सां ताज़ियत कई। उन मौक़े ते आईजी सिंध जावेद आलम ओढो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू अॼु मीर बाबल ख़ान जखरानी जी ताज़ियत ते आयो आहे। आईजी सिंध जो चवणु हो त सिंध में कंहिंखे बि न्याणियुनि खे हिरासमेंट जी इजाज़त न ॾींदासीं। कानून मुताबिक़ जेको ॾोही हूंदो उन ख़िलाफ़ सख़्तु एक्शन थींदो। और वधीक चयो आहे त कराची में ॾोहो काफ़ी घटि थियो आहे। सिंध जे ज़िलनि में हाईवेज़ खे सख़्तु सिक्योरिटी फराहम करे रहिया आहियूं। ॾोहानियुनि सां ॾाढो ख़राबु हशर थींदो। आईजी सिंध जावेद आलम ओढो चयो त जैकोबाद में अमन ऐमान पहिरियां खां काफ़ी बहितर आहे। सेफ सिटी कैमरान जो प्रोजेक्ट कराची खां पोइ अंदरूनी सिंध में शुरू कयो वेंदो। जैकोबाद ज़िले जे थाणनि जूं बिल्डिंग्स पुराणियूं आहिनि। उन्हनि लाइ सिंध हुकूमत ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे बजट रखाए थाणनि जी हालत बहितर कई वेंदी।